नाज़रीन, जैकमाबाद में सैलाबी बरसातुनि खे 7 महीननि खां वधीक जो अरसो गुज़री वियो आहे, पर अञा ताईं यूसी बकापुर में बरसाती पाणी मौजूदु आहे। तंहिं सबबि उतां जा ॻोठाणा इंतिहाई तकलीफ़ुनि खे मुहिरे रहिया आहिनि। उन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे राशिद बलोच। जी, मां इन वक्त मौजूद हाँ जैकबाद भरसा यूसी बकापुर में गोठ मोहम्मद यूसुफ जखरानी में मैं मौजूद आया। बरसातन सैलाबन के 7 महीनन को मथे थी चुको है, जो गुजरल 7 महीना अग में जो बरसात थियों, जो सैलाबी सूरत हाल थी वही, जैमें ॻोठाणा मुतासिर थी विया। मां इन वक्त मौजूद हाँ यूसी बकापुर में। मां तव्हांखे ॿुधाईंदो ना, हिन टाइम भी 7 महीना थी चुका आहिनि, बारिश बीठो है, मगर हिन टाइम जो पानी आ वो हिन टाइम ताईं ज़मीननि ते मौजूद आ, पानी निकतो ना है। जेके हितां वारा जेके रायशी आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे इंतिहाई जेके आहिनि त बुखूं काटे रहिया आहिनि। मथां रमज़ान शरीफ़ आ, हिननि वटि कोई भी हितां चूंडियल नुमाइंदो या हितां जो ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां कोई ना आयो आहे। हिननि जो हुकूमत तरफ़ां भी वावर न कयो आहे। हे मजबूर ॻोठाणा असां सां मौजूद आहिनि, उनसां ॻाल्हि ॿोल कयूं। जॾहिं असां हिते पहुतासीं, हिन ग़रीबनि एतिरियूं दाऊं कयूं आहिनि। हिते साईं लखें रुपयनि जा नुक़सान थी विया। थोरो तादाद खां त घणो आहे साईं। हिते भाण ॿिज हर इहे भी नुक़सान थी विया। इन्हनि जो मुआवज़ो भी असांखे न मिलियो आहे। घर साईं हिते 100 घर आहे, 100-150 घर। तरफ़ां तव्हांजी का मदद वग़ैरह का शइ न साईं। राशन वग़ैरह कुछ भी ना? इंजो वारो आया पहिरियों इहो थोरो थको ॾिनऊं, उहो भी हिकिड़े नाम खे घर में सरबराह खे ॾींदासीं, ॿियनि खे न ॾींदासीं। पर उन्हनि खे हिकु दफ़ो अलाए 2 अलाए 3 दफ़ा ॾिनऊं, वरी न आया। पोइ कीअं गुज़ारो कयो था तव्हां? बसि अलाह ॾे थो, गुज़ारो न आहे, मज़ो बसि टाइम पास कयूं था, बुख को हिन को। चाचा, तव्हां असांखे ॿुधाइजो, तव्हां हिकु त साके जा मरीज़ भी आहियो, तव्हांखे ॾिसूं था तव्हां बीह नथा सघो। चाचा साईं, कीअं गुज़ारो थिए थो तव्हांजो? अलाह वारा गेड़े तो का हाजत न आहे बाबा। नंढड़ा बच्चा कड़ी कड़ी तो बुख में रोअनि था। असांखे इन्हनि खे सिवाय नंढड़नि खे खारायूं, असां बुख में भी पिया हूंदा। कंहिं राति सफ़ा बुख में पिया हूंदा, कंहिं राति बचंदो त टुकुर खाईंदो, न त नंढड़नि खे खाए। इहे न सम्झा आहे या न आहे, मजबूर आहे। कम वारो भी कोन्हे, को मज़ूरी भी नथो मिले, को मज़ूरी करे पैसा ॿारनि खे इलाज करायूं, इलाज भी नथो थिए। इन्हनि गोरियुनि जो लाइ भी पैसा कोन था मिलनि। 7 महीना थिया पानी बीठो आहे। हेठों भी पानी ना है, मथे भी ना है, सम्झो तो साईं। सब सर्व थी विया, को कणक थिया, को सिरे थिया, को ॼांभा थिया। असां हणी हणी बीठा हूं बाबा, ये पानी के निकाल के जा हेठि जा वाहे में हणो। हींअर को ॿुधे ई नथो। ॾिसे 2-3 दफ़ा विया हूं साईं, ये पानी निका कर हाउ अचां थो, हो अचां थो, हे भी साईं ज़ाहिर न आहे। रोज़ा कीअं रखो? रोज़ा कीअं रखूं था? न राशन आहे, न का शइ कोन आहे। जेकी अल्लाह ॾिनो आहे शुक्र आहे, उन ते गुज़ारा कयूं था। पर न मस्जिद ते सॼे खे पाणी आहे, घरनि जो अॻ में पाणी आहे। को वेठा आहिनि बका पुल ते, उते पंहिंजी भुंगड़ी हणी ओॾे वेठा आहिनि। कुझु हिते ग़रीब आया भी आहिनि। मस्जिदनि में भी पाणी आहे? पाणी आहे, अंदर में पाणी आहे साईं। घर में 3 फुट पाणी आहे। असांजी गुज़र सफ़र तमामु तंग आहे। असां मुसलमान नबी जा उम्मती आहियूं। असांजी ख़्यालु नथा करनि, असांखे छॾण त वञूं, पोइ इंडिया ॿियो जिते वञूं। असां हिते ॾाढो ज़लील थी विया आहियूं। नाज़रीन, तव्हां हितां मौजूदु ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हुननि जो इहो चवणु आहे 7 महीना गुज़री चुका आहिनि बरसातनि ऐं सैलाबनि खे, मगर पाणी अञा ताईं असांजे ॻोठ में मौजूदु आहे। हिते पाणी खे कढण लाइ कोई भी इंतिज़ामात न आहिनि कया विया ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां। ॿिए पासे जेके आहिनि त ग़रीब मुतासिरनि जी मदद न हुजण करे ही इंतिहाई बुखूं काटे रहिया आहिनि। हिननि वटि कोई भी चूंडियल नुमाइंदो ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिननि जी का भी वावर न कई वई आहे। हिननि सिंध सरकार ऐं ज़िले इंतिज़ामिया खां सख़्ती सां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त ख़ुदा रा असांखे कुझु ॾिनो वञे, ऐं ॿियो असांजो जेको ज़मीन में बीठल पाणी आहे इहो कढाए ॾिनो वञे, जीअं ईंदड़ जेके फ़सलूं आहिनि असां पंहिंजी ज़मीना करे सघूं, जीअं असांजो गुज़र सफ़र थी सघे। कैमरा टीवी सां गॾु राशिद बलोच, SS न्यूज़ TV, जैकबाबाद।